अहम ख़बर हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं। पुलिस जो चवणु आहे त आटो भान रोड ते फुर जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस जो मुक़ाबले दौरान जाबदार माजिद उर्फ रमीज़ राजपूत के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयल ॾोहारी खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयल जाबदार वटां हिक पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। आगे कयूं पिया हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त आटो भान रोड ते फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जावेद माजिद उर्फ रमीज़ राजपूत के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयल ॾोहारी खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयल जाबदार वटां हिक पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। आगाह कयूं पिया हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबले में एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त आटो भान रोड ते फुर जे इरादे सां बीठल ॾोहारी सां मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान जाबदार माजिद उर्फ रमीज़ राजपूत के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर बाबत। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयल ॾोहारी खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी हालत में गिरफ्तार जाबदार वटां हिक पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। हैदराबाद खां दत्ती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नथूराम लाइन ते मौजूद है। जी नथूराम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के ए सेक्शन में पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले जी दावा कई है। लतीफ़ाबाद में पुलिस जो पोरू सां मुबैना मुक़ाबलो थियो आहे। एक पोरू ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कंदे पुलिस ॿुधायो त आटो भान रोड ते रिज़वी सब डिवीज़न हेस्को ऑफिस भरिसां फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि खे गिरफ्तार करण जी कोशिश कई हुई। जंहिंसां ॾोहारियुनि पुलिस खे ईंदे ॾिसी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में हिकु ॼणो माजिद उर्फ रमीज़ राजपूत ज़ख़्मी थी पियो ऐं हिकिड़ो साथी जेको आहे उहो फरार थियण में कामयाब थी वियो। जॾहिं त ज़ख़्मी ॾोहारी खे जेको आहे न शुरूआती इलाज जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। गिरफ्तार थियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां 30 पिस्तौल ऐं गोलियूं पिणु मिलियूं आहिनि ऐं वधीक जेको आहे न इन हवाले सां हिन में क्रिमिनल रिकॉर्ड जेको आहे उहो चेक कयो पियो वञे। जी ठीकु आहे नथूराम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।